नाज़रीन, टंडो मीर अलीअ में कुदरती सूंहं गुलनि माहौल खे ख़ुशगवार बणाइनि था, जॾहिं त वण ऐं ॿूटा पोखण सां बीमारियूं घटिजनि थियूं। वधीक तफ़सील नईम शहर जी इन रिपोर्ट में। गुल ऐं ॿूटा कुदरती सूंहं ऐं ख़ूबसूरती में इज़ाफ़ो कनि था, जॾहिं त घरनि, ओताकुनि, होटलनि, शादी हालनि ऐं ॿियनि हंधनि ते गुल माहौल खे ख़ुशगवार बणाइनि था। तंहिं बावजूद बि गुल ऐं ॿूटनि जी खपत में घटिताई सबबि माली परेशानियुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। गुलनि ॿूटनि जे क़िस्मनि में राबेल, चंबेली, चांदनी, हिमालया, चाइना रोज़, गुलाब जो गुल, गोल्ड मेरी, गुल अशरफ समेत ॿिया केतिरा ई क़िस्म आहिनि। पर अॼुकल्ह नर्सरियुनि ते ध्यानु न ॾियण सबबि गुलनि जो विकिरो घटिजी वियो आहे, जंहिं सबबि नर्सरियुनि ते कमु कंदड़ पोरियतुनि जो रोज़गार बि दाव ते लॻल आहे। नर्सरियुनि जे मालिकनि तोड़े गुलनि जी ख़रीदारी कंदड़नि आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असां वटि सावक या छांवरो असां वटि गर्मी जो सबबु इहो ई आहे त वणकारी घटि। मां इहा ई थो चवां त माना जेतिरा वण लॻनि गुलकारी थिए त इहो बहितरु आहे। गुलनि खे पालण साईं हिकिड़े जीअं नंढड़े ॿार खे पालबो आहे न, अहिड़े हिसाब सां हुनखे टाइम ते पाणी ॾियणा, हुनजो ॿिज लॻाइणा, हुनजी देखभाल करणी थी पए, गुॾ गाड़ी कलर बंजर ॼणा था पाइनि। इसमें जो फ़ायदे होते हैं ना, ये तो एक ठंडा होता है फूल है, और खुशबू इसकी बहुत अच्छी होती है। खुशबू बहुत खुशबूदार है, बहुत एंजॉय करते हैं। वो हमारे जो है ना फूल हैं, हम इसको सूंघते हैं और लेते हैं और खाते भी हैं। इसका गुलकंद भी है, शदीद बनता है, तो बहुत इस्तेमाल करते हैं, दवा बनते हैं। असां बूटनि जी वरी देखभाल कंदा आहियूं। महीने जे अंदरि असां वटि बूटा तयारु थी वेंदा आहिनि। बूटनि जी ज़रूर में ज़रूरी आहे वारी मिटी ऐं बजरी ऐं भाण सां ज़रूरी मिलाईंदा आहियूं। भाण समेत बूटो वधीक तयारु थींदो आहे। भाण जेतिरो घणो मिलाईंदासीं ओतिरो बूटो जल्दी तयारु थींदो। असां चऊं था त दुनिया में घाटा वण हुजनि ऐं फसल कया वञनि त माण्हुनि खे सुकून सां ऑक्सीजन मिलणु खपे। कूड़ी में जेको आहे 40 खां 50 रुपया ख़र्चा, बाक़ी जेके बि बूटा आहिनि निम हर घर में लॻणु खपे। ऐं असां तक़रीबन असांखे साल ॾेढ साल थी वियो आहे हिन नर्सरी ते। असां हर साल 700-800 निमूं हणाईंदा आहियूं शहर में। पोइ असां त चऊं था हर घर में निम हुजे, निम में हर फ़ाइदो आहे। नर्सरी जे मालिकनि तोड़े गुल ख़रीद कंदड़नि जो चवणु हो त गुलनि ऐं ॿूटनि जी पोख खे हथी ॾिनी वञे त जीअं रोज़गार सां गॾु कुदरती सूंहं में वाह थी सघे ऐं माहौल ख़ुशगवार रहे।